वक्त वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त जिनेवा कॉन्फ्रेंस इंतहाई कामयाब साबित थी। 9 अरब 70 करोड़ डॉलर इमदाद जो ऐलान कयो पियो। अमेरिका $100 मिलियन, इस्लामी तरक्याती बैंक 4 अरब 20 करोड़, वर्ल्ड बैंक 2 अरब ऐं एशियन बैंक $1 अरब इमदाद जो ऐलान कयो। चीन पारां $100 मिलियन, यूरोपीय यूनियन पारां 87 मिलियन यूरो, फ्रांस पारां 380 मिलियन यूरो, जर्मनी पारां 84 मिलियन यूरो ऐं सऊदी अरब पारां $1 अरब इमदाद जो ऐलान करण ते थोराइता हुयूं। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सियासी मुखालिफ़नि हुकूमती क़दमनि ख़िलाफ़ प्रोपोगेंडा कई। ॿोॾ मुतासिरनि जी इमदाद में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वेंदो। ॿोॾ मुतासिरनि खे ॿीहर घरनि में आबाद करण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अटे बहरान जो ज़िम्मेवार सूबनि खे करार ॾेई छॾियो। अवां खे आगाह कयूं पिया। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज शरीफ चयो आहे त कणक जा ज़ख़ीरा हुअण बावजूद सूबा ज़िम्मेवारी पूरी न पिया कनि। अटे जो बहरान वफ़ाक़ी न पर सूबाई मसइलो आहे। सूबा अवाम ते रहम कनि ऐं उन्हनि जूं तकलीफ़ूं न वधाइनि। सूबनि खे अटे बहरान जो जाइज़ो वठणु घुरिजे।